अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। वफाकी हुकूमत कोरोना SOPs ते अमल दरामद लाइ पाक फौज जी मदद वठण जो फ़ैसिलो करे वरितो। वज़ीर आज़म जो चवण आहे त जेकॾहिं SOPs ते ठीक तरीक़े सां अमल कयो वियो त शहरनि में लॉकडाउन न करणो पवंदो। मां फौज खे चयो आहे त SOPs ते अमल दरामद लाइ असांजी फोर्सिस सां रोडनि ते अचे। माण्हुनि खे SOPs ते हलण जो चवंदा रहिया आहियूं, पर माण्हुनि में को डपु न आहे ऐं को एहतियात न पियो करे। उन लाइ हाणे SOPs ते अमल कराइण लाइ सख़्ती कंदासीं। हिते भारत जहिड़ियूं हालतूं न आहिनि, पर जेकॾहिं भारत जहिड़ियूं हालतूं पैदा थियूं त शहर बंदि करणा पवंदा। वफाकी हुकूमत ईद ताईं आउटडोर डाइनिंग ते पाबंदी लागू करे छॾी। 5% खां वधीक केसिस वारनि इलाइक़नि में स्कूल बंदि रहंदा। वफाकी वज़ीर असद उमर चयो आहे त ऑफिसुनि जो वक़्तु बेपहरी 2 वॻे ताईं हूंदो ऐं ऑफिसुनि में 50% खां वधीक माण्हुनि खे न घुरायो वञे। समूरियूं बाज़ारूं शाम 6 वॻे ताईं खुलियल रहंदियूं। 6 वॻे खां पोइ ज़रूरी शयुनि जा दुकान खुलियल रहंदा। सेहत बाबति सलाहकार डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त असांजे हेल्थ सिस्टम ऐं अस्पतालुनि ते दबाव आहे। असां पंहिंजी सलाहियतुनि जो 90% ताईं इस्तेमाल करे रहिया आहियूं। SOPs ते अमल न कयो वियो त असांखे लॉकडाउन करणो पवंदो। रावलपिंडी जी एहतसाब अदालत अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी मिल्कियत नीलाम करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत तोशाखाना रेफरेंस में इश्तिहारी थियण ते नवाज़ शरीफ़ जी मिल्कियत नीलाम करण जो हुकुम ॾिनो। अदालती हुक्म में चयो वियो आहे त नवाज़ शरीफ़ जी जिते जिते मिल्कियत आहे ऐं उन ते एतिराज़ न आया त लाॻापियल सूबाई हुकूमत उन खे नीलाम करे सघे थी। नवाज़ शरीफ़ जूं गाॾियूं बि 30 ॾींहनि अंदरि नीलाम कयूं वञनि। लाहौर हाई कोर्ट में ज़मानत मंजूर थियण खां पोइ शहबाज शरीफ़ के कोर्ट लखपत में आज़ाद कयो वियो। अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में 50-50 लख रुपयनि जे मुचलकनि एवज़ शहबाज शरीफ़ जी ज़मानत मंजूर कई हुई। शहबाज शरीफ़ के 6 महीना 25 ॾींहनि खां पोइ आज़ादी मिली आहे। शहबाज शरीफ़ के आज़ाद करण वक़्तु जेल ॿाहिरां लीगी अॻवान ऐं कारकुन वॾे अंग में मौजूद हुआ। कौमी असेंबली जे इजलास में फ्रांसीसी सफ़ीर जी मुल्क बदरीअ वारे मामले ते बहस न थी सघियो। इजलास में ॻाल्हाइण जी इजाज़त न ॾियण ते अपोज़िशन जो एहतिजाज ऐवान में गोड़। अपोज़िशन मेंबर एहतिजाज कंदे स्पीकर जी डाई साॾो पहुची विया। नारेबाज़ी गोड़ सबब डिप्टी स्पीकर इजलास अणॼाणायल मुद्दे ताईं मुलतवी करे छॾियो। आए थे, मेरे भाई को पकड़ के ले गए थे, बाबर को जबरदस्ती गाड़ी में बिठा के। मेरी अम्मी भी नहीं है, मेरे बाबा भी नहीं है, कोई भी नहीं है हमारा। मेरा बड़ा भाई मेरे माँ बाप की जगह पे था। इतने हसीयत 2 दिन भूखा प्यासा रख के और उसके यहाँ गुसल भी सही से ना दिया है। मेरे भाई को वीडियो तो तुम देखो, उसके सीने पे नील और यहाँ पे मत्थे में मारी उसके। टंडोलयार में पुलिस लॉकअप में फौती वियल नौजवान बाबर खानजादे वारो वाक़ियो। संदसि भेण पारां इंसाफ़ फराहम करण जी अपील। मक़तूल नौजवान जी भेण मीडिया आॾो रोई दाह ॾिनी आहे त पुलिस भाउ खे बेगुनाह पकड़े मारियो आहे, इंसाफ़ कयो वञे।